बचवानी, रोशनी जेठवानी, जूही चावला, सही में जूही चावला है ये। जोरदार ताली बजा रहे भाई, जूही चावला लाए। अर्जुन, भूमिका ईसवानी, भूमिका बचवानी, साक्षी मेघवानी। बेटा जिनको मिल गया वो बैठ जाएं, जिनको मिल गया वो बैठ जाएं। बैठ जाओ बेटे, आप लोग बैठ जाओ बेटे। बुलबुल पेशवानी, महक बैठो। प्राइज में चिक्की, चिक्की जा बेटे। खुशी आहूजा, दीपिका ईसवानी, अदिति बचवानी, छवि ईसवानी, ये तनु, तनु श्री बचवानी, प्रांजल चावला, खुशी दुलानी, मालती जेठवानी, जानवी दुलानी, मनु, ममता, ममता अडवाणी, प्रथम आहूजा नवानी, पलक बचवानी, मानस, मानस, भावना, कृपलानी, जेठवानी, अदालत आराम चौंदा। अगर कोई बाहर रह जी जेके बाहर रह जी ने एक बाहर रह जी हुआ। हर्षिता बचवानी, राखी बचवानी, रोशनी रामचंदानी। इतनी देर क्यों लगा रहे? अबे बारन के गरबा लाए, हिनन बारन तैयार कराए हो, हिनन लाए जोरदार। रोशनी रामचंदानी, रोशनी रामचंदानी नाची भैया। पूरे एक हफ्ते बावन के एक हफ्ते में एडी बढ़िया तैयारी कराए असां उन्हनि जी कीमत न चुका सघूं, पर सम्मान पत्र ॾेई करे सम्मानित था कयूं। असां जोरदार ताली वजाईंदासीं। बढ़िया हो, हाँ सम्मान पत्र कहाँ बैठ गए। हाँ साहिब समाज सेवी श्री रतनलाल बचानी जी जो सिंधी समाज मूल्यांकन कयो आहे, मूल्यांकन जे एनकरेज करण लाइ उन्हनि खे इहो पत्र मनोनयन पत्र ॾिनो वियो आहे। उहो मां तव्हांजे साम्हूं पढ़ी ॿुधायां थो पियो। अखिल भारतीय सिंधी समाज कार्यालय 64 गोविंद पार्क, खुरेजी खास, नई दिल्ली। मनोनयन पत्र
वच्छानी जबलपुर कैंट जबलपुर मध्य प्रदेश महोदय, अत्यंत हर्ष का विषय है कि अखिल भारतीय सिंधी समाज द्वारा आपको राष्ट्रीय विधि सलाहकार मनोनीत किया है। हमें गर्व है कि आप अखिल भारतीय सिंधी समाज के आजीवन सदस्य के रूप में अपनी सेवाएं समाज हित प्रदान करेंगे। आपसे अपेक्षा है कि समाज में संगठन व सदाचार की भावना व जागृति उत्पन्न करने का प्रयास एवं सिंधी भाषा को जीवित रखना, उसके विस्तार एवं विकास के लिए उत्साहित करना, साथ ही सिंधी संस्कृति और सभ्यता का प्रचार व प्रसार कर राजनीतिक आधार प्राप्ति में अपनी सार्थक भूमिका निर्वहन करेंगे। हमें पूर्ण विश्वास है कि आपके मार्गदर्शन एवं कुशल नेतृत्व में अखिल भारतीय सिंधी समाज निरंतर प्रगति पथ पर अग्रसर होगा। आपकी दीर्घायु, निरंतर प्रगति एवं यशस्वी जीवन के लिए मंगल कामना करते हैं। वासु कलवानी, राष्ट्रीय अध्यक्ष, दिनांक 25 अगस्त 2015। इहो इन्हीं जो वचन आहे, तव्हां इन्हीं जो सार सम्झी सघो था कि हिननि जे मथां केॾी रिस्पॉन्सिबिलिटी उन संगठन हिननि खे रखी आहे। छो जो हिननि में ओतिरा गुण आहिनि, ओतिरी कैपेबिलिटी आहे। जॾहिं भारत सरकार हिननि खे SBI जो चीफ मैनेजर थी करे रिटायर कयो, जॾहिं हिननि क़ाबिलियत हुई त समाज भी उन खां वधीक अपेक्षा रखे थो तव्हां सां, तव्हां हिन खां वधीक समाज लाइ शेवा कंदा, इहा असांजी तव्हां में आशा है, उम्मीद आहे। धन्यवाद। असां भी हिननि खां रतनलाल जी खां आश्वासन चाहींदासीं त अञा वधि में वधि समाज के समय ॾींदा ऐं सेवा कंदा। श्री रतनलाल जी। मां दिल सां आत्मा सां तव्हां सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं परमात्मा जो भी शुक्रगुज़ार आहियां। मां कुझु बि न आहियां, मां हिन जे क़ाबिल न हुउसि, पर वॾनि जी आशीर्वाद, संतनि जी आशीर्वाद, बाबा रामदेव जी आशीर्वाद, स्वामी दयालदास जी आशीर्वाद ऐं तव्हां जहिड़ा समाज सेवी जेके दिल सां समाज जी सेवा था कनि, करता सिंह भटीजा जी साहिब जी आशीर्वाद सां ऐं तव्हां वॾनि जी ऐं तव्हां नंढनि जी शुभकामनाउनि सां हे मूंखे सम्मान मिलियो आहे। मां पूरी दिल सां ऐं आत्मा सां जेतिरो थी सघंदो यथा शक्ति, यथा योग्यता, यथा क्षमता सां पूरो कमु कंदो रहंदुसि ऐं मुंहिंजा हमेशा वक़्तु तव्हांजे सभिनी लाइ उपलब्ध आहे। हींअर भी मां जेको करे रहियो आहियां जी लीगल काउंसलिंग या ॿिया कम भी जेके DRT केस ईंदा आहिनि मूं वटि, मां कंहिंखां भी कुझु भी न वठंदो आहियां। उनखे चवंदो आहियां जे ॾेई सघो त तव्हां पंहिंजी मूंखे आसीसा ॾियो, जे ॾेई सघो त तव्हां पंहिंजी मूंखे शुभकामनाऊं ॾियो, जे ॾेई सघो त ईश्वर खे प्रार्थना कजो त मां कॾहिं भी कंहिं भी क्षण भटका न, पथ प्रतिष्ठित न थिया ऐं समाज जी सेवा ऐं सद्बुद्धि ऐं ज्ञान मूंखे परमात्मा ॾींदो रहे। बस इन ई कामना सां मां सभिनि जो आत्मा सां दिल सां शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई। ख़ासि करके इन कार्यक्रम जो सेठ श्री दयाराम लेखवानी, परम आदरणीय श्री करता सिंह भटीजा ऐं मोतीराम बुधराणी ऐं सभिनि भाउरनि जी जेकी मूंखे आसीसा मिली आहे उहो मूंखे अवश्य मिलणी रहंदी। ॾाढो ॾाढो धन्यवाद। धन्यवाद श्री रतनलाल जी। हाँ, माला फोटोग्राफर सम्मानित कयो पूनम कुंदानी जी। सभी जोरदार तालियों जाकर स्वागत करना। थोड़ो घणो स्वार्थ हूंदो आहे भाई मुझे पेपर में नालो ईंदो, मूंखे माला पाराए, मूंखे सम्मानित थींदो, पर मां ॾिसंदो आहियां दादा दयाराम लेखवानी मतलब लगा पिया हूंदा आहिनि, बिल्कुल वन मैन शो कि कोई अचे तो नथो अचे कोई फर्क नथो पए। असां कार्यक्रम करणो आहे मतलब करणो आहे। मां निवेदन कंदुसि, मां पर्सनली तो इहो चवां कि असांजे तरफ़ां दादा लेखवानी खे शाल पाए करे सम्मानित कंदा। असां सभई जोरदार ताड़ी वॼाईंदासीं। बोलो अमरलाल भगवान की जय। हाँ?
साहिब की जय। बाबा मोहनदास साहिब की जय। चलो चलो तो जी मां पंहिंजी मम्मी के ॼण थी चाहियां हिते मस्ती सभिनी साम्हूं एक्चुअल आहे हुननि जी ससु पर मां चवां ससु चई न भाई ससु न मुंहिंजी मम्मी आहे बस ससु न चइजो तव्हां ते मुंहिंजी मम्मी आहे त मां श्रीमती माया बचवानी उनखे बि निवेदन कंदुसि कृपया अचनि। श्रीमती माया बचवानी श्री राखी बचवानी कृपया अचनि। त इहो बढ़िया स्वरूप इहो थींदो कि मतलब राखी बचवानी ही उन्हनि खे ॾियनि न हिते। अगर उन्हें जी चाहत बाबा जी के द्वारा है हाँ साईं जी द्वारा भले आशीर्वाद मिले हाँ ठीक फोटो बेटा तव्हां बीहो न तव्हां साम्हूं हिन हेॾा खणो था असां सभई जोरदार ताड़ी वॼाए करे स्वागत कंदासीं। हा करो